वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान सां मुलाक़ात बितरफ़न लाॻापन खे वधीक मज़बूत बणाइण जो पाक सऊदी वापारी लाॻापन ऐं सीड़पकारी जे मामलनि ते बि ॻाल्हि ॿोल सऊदी वली अहद ऐं वज़ीर आज़म विच में थियल मुलाक़ात जी पधिराई जारी। पधिराई में चयो वियो आहे त सऊदी वली अहद ऐं वज़ीर आज़म में मुलाक़ात अल सफ़ा पैलेस मक्का मुकरमा में मुलाक़ात थी। सऊदी वली अहद शहबाज शरीफ खे वज़ीर आज़म जो उहिदो संभालण ते मुबारकूं ॾिनियूं। वज़ीर आज़म सऊदी अरब तरफ़ां हमेशह हिमायत ऐं मेहमान नवाज़ी ते थोरा मञिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सऊदी अरब जे दौरे दौरान पंहिंजे वफ़द सां गॾु उम्रे जी सआदत बि हासिल कई। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि कराची में अमन बाबति इजलास। सॼे शहर में अॼु ऐं सुभाणे सख़्त सिक्योरिटी ऐं निगरानी वधाई वञे। वॾे वज़ीर जी कराची पुलिस खे हिदायत। संदसि चवणु हो त हू चाहे थो त हर लिहाज़ सां आवाम जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त यकीनी बणाई वञे। खेसि उमेद आहे त कराची पुलिस बहितर कमु करे ॾोहनि जो ख़ात्मो आणींदी। सीनियर सूबाई वज़ीर शर्जीला मेमण खे समावारी वज़ारत जो बि कलमदान सौंपियो वियो आहे। नोटिफिकेशन जारी। शर्जीला मेमण ट्रांसपोर्ट मास ट्रांज़िट एक्साइज़ टैक्सेशन ऐं नार्कोटिक्स कंट्रोल खातनि जो अॻी वज़ीर हो। हाणे खेसि इंफॉर्मेशन खाते जो कलमदान बि ॾिनो वियो। हिन वक़्तु घोटकी ज़िले में को भी माण्हू अगवा नाहे थियल। धाड़ियलनि ख़िलाफ़ जदीद टेक्नोलॉजी ज़रिए ऑपरेशन करे रहिया आहियूं। समूरनि पिकेटनि ते खोजी कुता रखिया वेंदा जेके अहलकारनि लाइ मददगार साबित थींदा। कणिक जे लाबारे वारी मुंद में कचे अंदरि दरिया में लात थींदी आहे तॾहिं ऑपरेशन शुरू कंदा आहियूं। IG सिंध पुलिस गुलाम नबी मेमण जो कराची मीरपुर माथिले में SSP ऑफिस में अमन बाबति इजलास दौरान ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त क़बीलाई तकरार सखर रीजन जो वॾो मसइलो आहे। पुलिस तकरारनि जे ख़ात्मे लाइ कमु करे रही आहे। PTLF अॻवान ज़फ़र लाखो जे कातिलनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। शहीद जान मोहम्मद बहर क़त्ल केस में 3 जवाबदार गिरफ़्तार थियल आहिनि। 9 कचे में रूपोश आहिनि जिन जी गिरफ़्तारी लाइ कोशिशूं जारी आहिनि। इजलास में DIG सखर ऐं SSP घोटकी पारां कचे में धाड़ियलनि ख़िलाफ़ हलंदड़ ऑपरेशन ऐं अमन जी सूरत हाल ते ब्रीफिंग ॾिनी वई। नून लीग जा रस्ता दहा कंदड़ ऐं अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी नई सियासी जमायत जी रजिस्ट्रेशन लाइ इलेक्शन कमीशन सां राब्तो करे वरितो। शाहिद खाकान अब्बासी नई सियासी जमायत जी रजिस्ट्रेशन लाइ कागज़ इलेक्शन कमीशन में जमा कराए छॾिया। शाहिद खाकान अब्बासी जो चवणु आहे त ईंदड़ चूंडुनि में नई सियासी जमायत तहत इलेक्शन में भरपूर हिस्सो वठंदासीं। सिर्फ़ हिकु बटन दॿाइण सां एक्सपोर्ट न वधंदी। एक्सपोर्ट खे हथी वठाइण लाइ क़दम खयां पिया वञनि। वापार वारे वफ़ाक़ी वज़ीर जाम कमाल जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त वापारनि जी तजवीज़ुनि ते मुकमल गौर कयो वेंदो। मुल्क जा मुआशी मसइला हल करण लाइ भरपूर क़दम खयां पिया वञनि। चैलेंजिस खे मुंहुं ॾेई मुल्क खे तरक़ीअ जी रस्ते ते गामज़न कंदासीं। मुल्क में सीड़पकारी जा मौक़िया मौजूदु आहिनि। हुकूमत जल्द तवानाई जे मसइलनि ते कंट्रोल करे वठंदी। असां बिजली चोरीअ जे रोकथाम ऐं लाइन लॉसिस घटाइण जी हिदायत कई आहे। सिंध समेत सॼे मुल्क में 10 अप्रैल खां 15 अप्रैल ताईं तूफ़ानी बरसात जी अॻकथी। मौसमियात खाते मूजिबि कराची, हैदराबाद, सखर, जैकाबाद, कशमोर, लाड़काणो, दादू, कंबर, शहदादकोट, जामचोरो ऐं सांगण में 13 खां 14 अप्रैल ताईं तूफ़ानी बरसात जो इम्कान। KP जे इलाइक़नि देर सवात, चित्राल, कोहिस्तान, मानसर ऐं ॿिनि इलाइक़नि में बरसात सबबु ॿोॾि जो ख़दशो। मरी, गलियात, कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान में 13 खां 15 अप्रैल ताईं लैंडस्लाइडिंग जो ख़तरो। इस्लामाबाद, रावलपिंडी, अटक, चकवाल, ज़ोब, बारखान, शेरानी, कोयलो, सिब्बी, झलमक्सी, लोरालाई, ज़ियारत, कोयटा, पशीन, किला अब्दुल्ला, कलाथ, पंजगोर ऐं गवादर में 12 खां 14 अप्रैल ताईं बरसात पइजी सघे थी। सदर आसिफ अली ज़रदारी पार्लियामेंट जो गॾियल इजलास 16 अप्रैल ते तलब करे वरितो। सदर पार्लियामानी साल जी शुरूआत ते पार्लियामेंट जी गॾियल इजलास खे ख़िताब कंदो। सेनेट जो इजलास बि 9 अप्रैल ते तलब। 9 सेनेटर्स जे हलफ़ खणण खां पोइ चेयरमैन ऐं डेप्यूटी चेयरमैन जी चूंड थींदी। सेनेट में 24 सीटुनि सां गॾु पीपल्स पार्टी सभिनी खां वॾी पार्टी बणिजी वई। मुस्लिम लीग नून ऐं तहरीक इंसाफ़ 19 सीटुनि सां ॿिए नंबर ते मौजूदु। PP तरफ़ां सेनेट चेयरमैन जे उहिदे लाइ यूसुफ रज़ा गीलानी नामज़द थियल। आलमी बैंक पाकिस्तान जे ॿिनि मनसूबनि लाइ 14 करोड़ 97 लख डॉलर जी मंज़ूरी ॾेई छॾी। आलमी बैंक जे बोर्ड ऑफ एग्जीक्यूटिव डायरेक्टर्स पाकिस्तान जे ॿिनि मनसूबनि डिजिटल इकोनॉमी ऐं ॿोॾि खां बचाव लाइ रक़म ॾियण जी मंज़ूरी ॾिनी आहे। डिजिटल इकोनॉमी प्रोजेक्ट लाइ 7 करोड़ 80 लख डॉलर्स ऐं सिंध जे
बैराजुनि जी बहितरी वारे मनसूबे लाइ 7 करोड़ 17 लख डॉलर्स मुख़्तस कया विया। मनसूबे सां दरियाई निज़ाम जे लचक में इज़ाफ़ो थींदो ऐं शदीद ॿोॾि ऐं ॾोकार जे वक़्तु नाकारी असरनि ऐं में घटिताई थींदी। कराची जे इलाइक़े साइड एरिया मेट्रोवल में 1 करोड़ 35 लख रुपयनि जी फुर जी वारदात। हथियार बंदन कार ते फायरिंग करे 2 ॼणनि खे क़तल करे छॾियो। मारिजी वियलनि जी सुञाणप शेर आलम ऐं मोहम्मद ज़ाकिर नालनि सां थी। पुलिस मूजिब जवाबदार कार जी पोईं सीट ते पयल रक़म खणी फरार थी विया। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद शाह मेट्रोवल में 2 शहरनि जे क़तल वारे वाक़िए जो नोटिस वठी छॾियो। IG सिंध पुलिस खां रिपोर्ट तलब।